हेलो मरियम, ये रानी ठीक नहीं? बस चाची, जिंदगी आहे तॾहिं त हर भेरे बची थी वञा। चाची हिन दफ़े त साहिबा पंहिंजे ज़िंदगी जा ॾींहं मूंखे ॾेई पाण उहा वीचारी मरी वई आहे। सब्र खां कम वठ थिए, हौसलो न विञाए। चाची साहिबा हुई त उहे हर वक़्तु मुंहिंजो हौसलो वधाईंदी हुई। मूंखे ख़बर आहे पुट, ॾुखियनि घड़ियुनि में तुंहिंजा वॾो सहारो हूंदी। अलमास बि ॾाढो ख़्यालु रखियो आहे मुंहिंजो। मुंहिंजे करे हुन इलाही मुसीबतूं ॾिठियूं आहिनि, पर चाची साहिबा खां अलावा त मां अकेली थी वई आहियां। छो थी मायूस थी मुंहिंजी राणी? मां जो तोसां गॾु आहियां। सरमत जो आहे प्लेट शहर में, जेकॾहिं चई त मां तोसां गॾु अची थी रहां। न चाची, बस थोड़ो इंतज़ार करियो ऐं दुआ करियो त हुसैन होश में अची वञे ऐं सरमत जे बाबति कुझु ॿुधाए छॾे। हुन खां पोइ त चाची मां पाण अची तो वटि रहंदमि। मां त सॼी राति रब जी बारगाह में हथनि जो किश्तो खाई दुआ कंदी आहियां। मूंखे बाच कबो ज़रूरु कंदो, पर कीअं थी अची सघे? मां ज़रूरु ईंदसि चाची, मां ज़रूरु ईंदसि। बसि तव्हां दुआ कयो त मां सरमत सां गॾु तव्हांजे घर में अचां, न त मां अकेली बि तव्हांजे घर अची सघां थी। हा मरियम, ये घर भी तव्हांजो ई आहे। ज़रूरु, बिल्कुलु अची रहो। मुंहिंजी ज़िंदगी खसी वेंदी चाची, पर मां सरमत जी अमानत तव्हां ताईं पहुचाइण लाइ ज़रूरु ईंदमि। एॾो जो न कर मरियम, अलाह तोखे वॾी हयाती ॾींदो ऐं अलाह कदो बचिड़ो खणी पाण घर ईंदी। अलाह सी ख़ुशियूं ॾेखारी। ठीकु आहे मुंहिंजी राणी, अलाह। ड्रामा सीरियल मक्तल तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।